आप घड़ी खन हेठ लही आ पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी पियो। हिकिड़ा माण्हू नंढा माण्हू, हिकिड़ा माण्हू वॾा माण्हू, कहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू पंहिंजनि ते निशान हणी। आव घड़ी खन हेठ लही आ पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी पियो। जी दोस्तों, लोक सुजाॻ कचहरीअ जे हिन चौथे सिलसिले में आसी ज़मीनीअ जे इन्हनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। अॼोकी गुफ़्तगूअ जी शुरूआत करण खां पहिरीं इहो वाज़िह थो करणु चाहियां त हीअ जेका कचहरी आहे, इहा कचहरी सिर्फ़ कचहरी न आहे। इहा सिर्फ़ सोशल मीडिया खे बिज़ी रखण न आहे, पर मुंहिंजो हिन कचहरीअ जे पुठियां हिकिड़ो मक़सदु आहे, ऐं उहो मक़सदु हीअ आहे त आऊं इहा ॻाल्हि बख़ूबी सम्झां थो त जंहिं दौर में पाण हींअर रहूं पिया, इहो दौर अॼु खां हज़ारे लखे साल पोइ जेसिताईं दुनिया रहंदी तेसिताईं पंहिंजो दौर लिखियो। बिल्कुलु ईअं जीअं मोहन जो दड़ो तव्हां ॿुधो आहे, उनजो हिकिड़ो दौर अॼु खां 5000 साल पहिरीं उते के माण्हू आबाद हा असांजा। उन्हनि जा आसार ॾिसी करे, उन्हनि जी मेहनत जो, उन्हनि जी जस्तजूअ जो, उन्हनि जी ख़ुशहालीअ जो अंदाज़ो लॻाए करे अॼु पूरी दुनिया हैरान आहे ऐं असीं सिंधी उन्हनि पंहिंजनि माण्हुनि ते फ़ख्रु कयूं था। उन्हनि माण्हुनि खे इज़त जी निगाह सां ॾिसूं था ऐं सुठनि लफ़्ज़नि में यादि कयूं था। छो? इन करे जो उन्हनि माण्हुनि पंहिंजे दौर में शानदार कमु कयो, बहितरीन कमु कयो। साॻे ई नमूने सां ही दौर जंहिंमें पाण जियूं पिया, हिन वक़्तु हिकु हिकु लम्हो तारीख़ जी जेका तहरीर आहे उन में महफ़ूज़ थी रहियो आहे, सभु कुझु रिकॉर्ड थी रहियो आहे। ऐं ही दौर इंतहाई ख़तरनाक दौर आहे, ॾुखियो दौर आहे, ख़राब हालतनि जो दौर आहे। ऐं पर इहो दौर कहिड़ो बि आहे, इहो दौर अॼु खां हज़ारे साल पोइ ताईं जेसिताईं दुनिया रहंदी तेसिताईं पंहिंजो दौर लिखियो, तव्हांजो मुंहिंजो दौर। पोइ तव्हां सम्झी सघो था त तॾहिं जॾहिं हिन तबाह हाल दौर जो तज़किरो थींदो, तॾहिं यकीनन इहो बि सवाल खड़ो थींदो त छा इन ज़ुल्म, ॾाढ, नाइंसाफ़ीअ जे उरूज जे दौर में के सुध ॿुध वारा माण्हू हुआ ई कोन छा? जेकॾहिं हुआ त उन्हनि छा पे कयो? इहो हिकिड़ो वॾो सवाल आहे जेको तारीख़ हर दौर में असां खां कंदी रहंदी। असांजा ईंदड़ नस्ल असां खां इहो सवाल कंदा। सो आऊं ज़ाती तौर ते पाण खे ज़िम्मेवार शख़्स सम्झां थो ऐं तव्हांखे बि इन ज़िम्मेवारीअ जो अहसासु ॾियारियां थो। ऐं आऊं तव्हांखे ॿुधायां थो त मूं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स उन्हनि ते मुंहिंजो कमु
जेको आहे सो हलंदड़ आहे। पर उन्हनि सभिनी में जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त असां पंहिंजे हिसे जो कमु करियूं त जीअं तारीख़ जे ईंदड़ कंहिं बि दौर में जॾहिं हिन ज़ुल्म ॾाढ ऐं जबर जे दौर जो ज़िक्र थिए तॾहिं घटि में घटि असांखे ज़ुल्म ऐं ॾाढ जे पासे बीठल न ॾिठो, असांखे अंधनि गुंगनि ऐं ॿुड़नि में शुमार न कयो वञे, असांखे ॻाल्हाईंदड़नि में शुमार कयो वञे, असांखे पंहिंजे हिसे जी ऐं पंहिंजे वस आहर जेका वेढ़ आहे उहा विढ़ण वारनि में शुमार ऐं आऊं इहो पैगाम तव्हां सभिनी खे ॾियणु थो चाहियां त ईंदड़ हज़ारे नस्लनि जे आॾो पाण जवाबदेह आहे। हुन जे करे ज़रूरी आहे त पाण सुजाग थियूं ऐं हिकिड़ी ज़िम्मेवार ज़िंदगी गुज़ारियूं ऐं जेतिरो पाण करे सघूं था पंहिंजे वस आहर उहो बहितर करियूं। ऐं तव्हां सभिनी खे बिलख़ुसूस मुंहिंजा जाम सारा शागिर्द साथियूं जेके यकीनन हींअर तव्हां प्रैक्टिकल लाइफ में बि हूंदा ऐं तव्हांखे इहा गुज़ारिश करियां थो त पंहिंजी सतह खां मथे जी जंग न विढ़ो पर पंहिंजी सतह जी वेढ़ ज़रूरु जारी रखो, जेसि ताईं करे सघो था तेसि ताईं करियो, रेसिस्ट करियो। सो दोस्तों, मूं लतीफ़ खां हिन जदोजहद जा कुझु उसूल सिखिया आहिनि। उहे उसूल तव्हां सां कंहिं ॿिए भेरे ज़रूरु वंडींदुसि, पर अॼोको जेको मौज़ू आहे उन ॾांहुं मोट खाइण खां पहिरीं आउं हिकिड़ो उसूल तव्हांखे ॿुधायां थो। जदोजहद जो इहो उसूल आहे मुंहिंजीअ जो ऐं आउं सम्झां थो त जेको सिंध में ऐं हिन समाज में जेको जदोजहद करे उनखे इहे उसूल अपनाइणा पवंदा। उन्हनि मां हिकिड़ो जेहा जे तेहा मुंहुं मारू मञी हा, यानी शिकायत नाहे करणु। ही समाज तबीब जो दुश्मन आहे। ताज़ो ई काल टियों ॾींहुं खाहीअ असांजे दोस्त मीर हसन मरीअ सां जेको वाक़ियो थियो तव्हांजे साम्हूं आहे। समाज जो हिकिड़ो सुधरियल फर्द आहे जेको पंहिंजी न्याणीअ खे पढ़ाए थो ऐं पंहिंजे न्याणियुनि खे गॾु वठी करे ॻोठ ॻोठ गली गली वञे थो ऐं इल्म जा होका थो ॾे, चवे थो त बाबा तव्हां बि न्याणियूं पढ़ायो। माण्हू उनखे बि कोन था बख़्शनि, उनखे रतो रत कयो वठनि। सो बहरहाल ही समाज ईअं ई कंदो, पर जेहा जे तेहा मुंहुं मारू मञिया ही कहिड़ा बि आहिनि असांजा। माण्हू चवंदा आहिनि किताबनि में पढ़ायो वेंदो आहे ॿियनि काण जीअण, आउं चवंदो आहियां इहो बिल्कुलु ग़लति तसवुर आहे। ही सभु माण्हू असांजा पंहिंजा पंहिंजनि काण जीअण, ही दुनिया असांजी पंहिंजी, हिन जो सभु कुझु असांजो पंहिंजो आहे, असां हिन सां जुड़ियल आहियूं। सो हीअ जेके माण्हू खणी जो ॾाढ कनि था, खणी जो बदमाशी कनि था, पर माण्हू असांजा उन जे करे आउं सोशल मीडिया ते को बि कमेंट करियां थो या पंहिंजी गुफ़्तगूअ में का बि ॻाल्हि करियां थो, किथे किथे मुमकिन आहे त फ्लो में माण्हू कुझु जज़्बाती बि थी वेंदो, पर रूह जी आख़िरी गहराई ताईं आउं हिननि माण्हुनि खे सम्झां पंहिंजो, इहे माण्हू मुंहिंजा पंहिंजा। सो दोस्तों, अॼोकी गुफ़्तगूअ जो मौज़ू आहे त माण्हू वॾो माण्हू कीअं थींदो आहे।
हाणे ज़ाहिर आहे त स्कूलनि में उस्ताद बि वॾे माण्हू थियण जी हिदायत कंदा आहिनि, ॻाल्हियूं कंदा आहिनि। वालिदैन पिण पंहिंजे ॿारनि जे लाइ वॾे माण्हू थियण जा ख्वाब ॾिसंदा आहिनि, वॾा वॾा, ऐं पोइ उहे ख्वाब पंहिंजे ॿारनि जे अखियुनि में पिण अटकाईंदा आहिनि। ऐं पोइ नतीजे में हर माण्हू वॾो माण्हू थियणु चाहींदो आहे। पर आउं सम्झां थो, मूं इहो महसूसु कयो आहे त असां वटि वॾे माण्हूअ जी वज़ाहत कुझु मुख़्तलिफ़ आहे, जेका आउं सम्झां थो त बिल्कुलु बेबुनियाद ऐं ग़लति फ़हमीअ जे बुनियाद ते आहे। उन जे करे आउं वालिदैन खे बिलख़ुसूस ऐं मुंहिंजे शागिर्दनि खे ख़ासि तौर ते ऐं समूरा शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं तव्हां सभिनी इहो वाज़ह करण जे लाइ अॼु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां त माण्हू वॾो माण्हू थींदो कीअं आहे। दोस्तो, डॉक्टर अशफाक अहमद कंहिं जाइ ते लिखे थो त माण्हू गाॾियुनि बंगलनि जी इज़त कंदा आहिनि, उन जे करे हर माण्हू गाॾीअ बंगलो हासिल करणु चाहींदो आहे। यानी बराह रास्त हर माण्हू इज़त हासिल करणु चाहींदो आहे। पर जीअं त माण्हू गाॾियुनि बंगलनि जी इज़त था कनि, उन जे करे हर माण्हू जेको आहे सो गाॾी बंगलो हासिल करणु थो चाहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। मूं त इहो तजुर्बो कयो बि आहे ऐं उस्ताद साहिबान खे आउं चई सघां थो त तव्हां तजुर्बो कयो। मूं क्लास में हिकिड़े भेरे पुछियो त बाबा, तव्हांजे आड़े पाड़े में जेकॾहिं को वॾो माण्हू आहे, को सुधरियल माण्हू, को वॾो माण्हू, त तव्हां उनजो नालो लिखो। बिल्कुलु ईअं ई थींदो जीअं मूंसां थियो, तव्हां बि करे ॾिसो। छा थियो? ॿारनि जेके आहिनि से किन चंद ॿारनि कुझु माण्हुनि जा नाला लिखिया ऐं पोइ मूं जॾहिं उन्हनि बाबति मालूमात वरिती खां त ज़ाहिर आहे त उन्हनि ॻोठ जे चङनि मुड़सनि जा नाला लिखिया, जिन वटि को बनी वधीक हुई, माल मता हो, जेके पंहिंजी जेका पोताक वसायो वेठा हुआ, जरगा कंदा हुआ, सरदार सॾाईंदा हुआ, माल दौलत हुअनि, माण्हू संदन हाज़िरी भरींदा हुआ, उन्हनि जा नाला लिखिया। कंहिं बि पढ़ियल लिखियल, कंहिं ॾाहे, कंहिं गीत ॻाईंदड़, कंहिं सुघड़ औरत, उन जो नालो कंहिं कोन लिखियो। यानी असांजे नस्लनि में, असांजे शागिर्दनि ताईं जे ज़हननि में वॾे माण्हूअ जो तसवुर इहो ई आहे। उन जे नतीजे में मूं इहो ॾिठो आहे, तव्हां बि ॾिसंदा हूंदा, माण्हू माल दौलत हासिल करणु चाहींदा आहिनि, माण्हू पंहिंजो असर रसूख़ वधाइणु चाहींदा आहिनि, सिर्फ़ु वॾे माण्हू थियण जे करे। माण्हू रोब ऐं दबदबो कंदा आहिनि, माण्हू माण्हुनि खे लताड़ण खां बि न आहिनि मुड़ंदा। माण्हू पैसो हासिल कंदा आहिनि ऐं पोइ पैसे जे बुनियाद ते माण्हू विढ़ंदा आहिनि, माण्हू माण्हुनि खे मारींदा आहिनि ऐं ॾाढ सां जबर सां पंहिंजो दबदबो रोब पैदा कंदा आहिनि। माण्हुनि आम माण्हुनि जे दिलनि ते दहशतकारी कंदा आहिनि, चार विच लोफरनि ते हथ रखंदा आहिनि, उन्हनि जे वसीले सॼे राज जे रंधिणे में रोलो विझंदा आहिनि ऐं पोइ वरी पाण ई उन्हनि जा वेही फ़ैसिला कंदा आहिनि ऐं पोइ वरी पंहिंजो पाण खे चङो मस्तु सॾाईंदा आहिनि ऐं पोइ अहिड़े माहौल में जेके ॿार वॾा थींदा आहिनि,
उन्हनि खां जेकॾहिं कोई उस्ताद पुछंदो आहे त बाबा कंहिं वॾे माण्हूअ जो नालो लिखो त यकीनन हू अहिड़े ई माण्हूअ जो नालो लिखंदा आहिनि। वालिदैन पंहिंजे ॿारनि जी परवरिश अहिड़ी कंदा आहिनि। तव्हां बि ॾिसंदा हूंदव, आऊं बि हिते जो ई आहियां, आऊं बि ॾिसां थो वॾियूं गाॾियूं, वॾा बंगला, वॾा पैंचा, क़ीमती कपिड़ा, वॾो दबदबो ऐं वॾा वॾा आजिया, वॾियूं पंखा। माण्हुनि जो ॾोह न आहे, माण्हू वॾा माण्हू थियण था चाहिनि, पर मुंहिंजो अर्ज़ु ही आहे जेसिताईं मूं तारीख़ जो मुतालियो कयो आहे, अव्हां बि इन ॻाल्हि सां इत्तफ़ाक़ कंदव त गाॾियुनि बंगलनि सां बुत ख़ुदा कोन बणंदो आहे। ॾाढ ज़ुल्म जबर सां माण्हू इज़त वारा न बणंदा आहिनि। हू जेके तव्हांजे आॾो झुकनि था, हू तव्हांजी इज़त नथा कनि। जेकॾहिं ख़ौफ़ खां झुकनि था त हू दिल ई दिल में तव्हां सां नफ़रत कनि था, हू दिल ई दिल में तव्हां खां बेज़ार, हू दिल ई दिल में तव्हां जहिड़नि वॾनि माण्हुनि खां नफ़रत कनि था, हू तव्हांखे बददुआऊं ॾींदा। खणी जो तव्हांजी वॾी इज़त कंदा हूंदा साम्हूं, छो त हू पुॼी नथा सघनि। ऐं तारीख़ जे हर दौर में इंसान हर उन शइ जी पूॼा कंदो रहियो आहे जंहिंखे हू पुॼी न आहे सघनि। सो हू पुॼी नथा सघनि, उन करे अव्हांखे पुॼी नथा। पर हक़ीक़त इहा न आहे। दिलियुनि में लहण जे लाइ खॾूं वठण जी ज़रूरत न आहे। इन जे लाइ प्यार, मोहबत, अदब, अख़लाक, सुहिणे किरदार जी ज़रूरत हूंदी आहे। सिर्फ़ फेशियल कराए ऐं उबता सुबता हेयर स्टाइल ठाहे इन्हनि सां माण्हुनि जे दिलियुनि में नाहे था। तव्हां रखी सघो था सोशल मीडिया ते वॾियूं वॾियूं पोस्टूं साईं, हूंदा के तव्हांजा दरबारी कुझु वाठा कुझु चमचा, इहे आम दस्तियाब आहिनि, पर तारीख़ जी ताराज़ी अव्हां वटि जेकॾहिं किरदार न आहे त अव्हांजो वज़न टको। तारीख़ जी ताराज़ीअ में किरदार तुरंदो आहे, हॾ ऐं मांस न। यकीनन इहे दरबारी जेके पोस्टूं आहिनि, इहे तव्हांजो कद वधाए नथियूं सघनि। तव्हांजी ग़लतफ़हमी, उहो दौर गुज़री चुको जॾहिं दौर बादशाहनि जे नालनि सां सुञाता वेंदा। फिलाणे मुग़ल बादशाह जो, फिलाणनि कल्होड़नि जो दौर, फिलाणनि अमीरनि जो दौर, अंग्रेज़नि जो दौर न। हाणे जदीद तारीख़ हर आम और ख़ास की लिखी रही आहे। हाणे दरबारी तारीख़ इझो ई धूड़ थी ख़तम थी वञण वारी आहे। इन जी का वैल्यू न आहे। सो इहा हिकिड़ी वॾी ग़लतफ़हमी आहे। उहो आम माण्हू जेको ख़ौफ़ खां अव्हांजे आॾो झुके थो, अव्हांजी सलामी भरे थो, उन माण्हूअ जी तारीख़ लिखिजी रही आहे, उन जा जज़्बात महफ़ूज़ थी रहिया आहिनि। सिर्फ़ अव्हांजी दरबारी तारीख़ न पई लिखिजे, ऐं अव्हांजी इहा दरबारी तारीख़ मिटजण वारी आहे तमामु जल्द। सो उन जे करे आऊं सम्झां थो त अव्हां ग़लतफ़हमी, जाम सारा वालिदैन ऐं जाम सारा नौजवान ग़लतफ़हमी
सो उन जे करे जेहा जे तेहा मूं मारू मञी लतीफ़ जी इन ई सिट खे ज़हन रखंदे आऊं तव्हां सभिनी खे पंहिंजो सम्झां थो, पर आऊं तव्हांखे आगाह करणु थो चाहियां त जेतिरो जल्दी थी सघे इन ग़लति फ़हमीअ मां निकिरो। ॿारनि जी परवरिश मालो दौलत जे हिसाब सां न करियो, रोब ऐं दबदबे जे हिसाब सां न करियो, उन्हनि खे समाज ते थापियो न। अव्हां नाअहल नसुल पैदा करे रहिया आहियो ऐं जीअं ॻोठ जी का आम माई छेणा भित ते थपींदी आहे, ईअं तव्हां उन्हनि खे ईंदड़ नसलुनि ते थापणु चाहियो था। इहा ग़लतफ़हमी आहे। उन जे करे इन ग़लतफ़हमीअ मां निकिरो। पंहिंजे ॿारनि खे सेल्फ मेड थियण जी हिदायत कयो। उन्हनि खे चाचे मामे जे नाले ते जे कुल्ह ते न कुॾायो। उन्हनि जो किरदारु अहिड़ो करियो जो हुननि जी पंहिंजी सुञाण ते ऐं इल्म जे बुनियाद ते, अमल जे बुनियाद ते, दाहब जे बुनियाद ते, फ़िक्र जे बुनियाद ते, आजिज़ीअ जे बुनियाद ते, वॾी गाॾीअ मां सीट जी लहण जी जे बुनियाद ते न। हीअ माण्हू प्यार सां फ़तह थींदा, माण्हू मोहबत सां फ़तह थींदा आहिनि, रोब सां, दबदबे सां, ॾाढ सां न, कॾहिं बि न। अव्हां पंहिंजे विरसे ॿारनि खे माल और दौलत जो आसरो न ॾियो। उन्हनि खे सम्झायो त हू उन क़ाबिल बणजनि, अहलियत जे बुनियाद ते अॻिते वधनि। सो दोस्तो, मूंखे उमेद आहे त मुंहिंजी ही दिल जी ॻाल्हि अव्हां ताईं पहुती हो ऐं वरी बि दिल जी आख़िरी गहराई अव्हां सां इहो इज़हार थो करियां त ही हिकिड़ी वॾी ग़लतफ़हमी आहे त आऊं जेकॾहिं ॿिन खे वेढ़ाए उनजो फ़ैसिलो कंदुसि ऐं माण्हू मूंखे चङो चवंदा, कॾहिं बि इहे चङो चवण वारा बि दिलनि में लानत फटकार कंदा ऐं तारीख़ जे सिफ़नि में त हूं ई हज़ार सालनि ताईं, ईंदड़ नसलुनि ताईं कुझु न थी। सो उन जे करे जेकॾहिं वाक़ई बि कुझु करिणो आहे त पंहिंजे किरदार जे बुनियाद ते करियो। मुंहिंजा शागिर्द साथी, ग़रीबनि जा ॿार, ग़रीब घरनि में जनम वठंदड़, ॾुखियनि हालतनि में जीअंदड़ शागिर्दियान ऐं शागिर्द साथी, ऐं तव्हां मां घणो पुर उम्मीद आहियां जेकॾहिं पाण गॾिबासीं ऐं हिननि ॻाल्हियुनि खे हीअं सां हंडाईंदासीं ऐं शेयरिंग कंदासीं ऐं ज़िम्मेवारी सां ज़िंदगी गुज़ारींदासीं त यकीन करियो पाण बहितरीअ जा बुनियाद विझंदासीं ऐं ईंदड़ दौर में पाण अंधनि गुंगनि ऐं ॿोड़नि सां लेखिया न वेंदासीं, पाण वाठनि सां चमचनि सां लेखिया न वेंदासीं, पाण ॻाल्हाईंदड़, सोचींदड़, लोचींदड़ सफ़ में बीठल हूंदासीं ऐं पंहिंजा ईंदड़ नस्ल पाण ते फ़ख्र कंदा ऐं पाण हिकिड़ी बहितरीअ जी बिख उन्हनि जे लाइ वधाए ॾींदासीं। सो दोस्तो, माण्हू वॾो अमल सां थींदो आहे, ॾाढ सां, जबर सां कुझु बि नाहे थींदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। वरी पाण मिलंदासीं लोक सुजाॻ कचहरी में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु।